अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक एडाम या संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरह। लाहौर वारो शो फ्लॉप थी वियो, अवाम मुखालिफ जे बयानी खे रद्द करे छॾियो आहे। गुजरावाला वारे जलसे में इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाल छॾियो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो ट्वीट चवे थो कराची वारे जलसे में क़ाइद एज़म जी मज़ार जी बेहुरमती कई वई। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 36 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 8,832 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,362 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग वधी 4,40,787 थी वियो। सखर जी एहतसाब अदालत में खुर्शीद शाह ख़िलाफ़ आमदी खां वधीक असां ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी। सैयद खुर्शीद शाह खे सिक्योरिटी में एहतसाब अदालत में पेश कयो वियो। असां रेफरेंस केस में नामज़द ॿिया जवाबदार बि अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 21 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद में हाई कोर्ट में शहरनि खे इंसाफ़ जी फ़राहमी में देर बाबति केस जी ॿुधणी। अदालत वफ़ाक़ी हुकूमत ते कावड़ जो इज़हार कंदे शहज़ाद अकबर खे तलब करे वरितो। अदालत माक्सी ने चयो आहे त शहज़ाद अकबर 24 डिसंबर ते ज़ाती हैसियत में पेश थिए। शहज़ाद अकबर मुतमैन करे त कहिड़ा क़दम खंया पिया वञनि। इंसाफ़ जी फ़राहमी जी रुकावटूं रियासत पारां थींदियूं आहिनि। पीडीएम जो लाहौर वारो जलसो नाकाम थी वियो। मुखालिफ जो बयानियो पंहिंजी मौत पाण मरी वियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो हुकूमत खे हर हाल में मुखालिफ खे रस्तो ॾियणु घुर्जे। मुखालिफ सां ॻाल्हियूं थियणु घुर्जनि। मीनारे पाकिस्तान में पाणी हुजे हा तॾहिं बि मुखालिफ धुर वारा न ॿुधनि हा। फिरदौस आशिक़वान चयो आहे त लाहौरियन जलसे खां अणॼाणाई साबित करे छॾी। अचकज़ई जी ॿोली ते मुखालिफ धुर खे माफ़ी वठणु घुर्जे। सक़ाफ़ती विरसे खे पहुचंदड़ नुक़सान जी ओगाड़ी पीडीएम खां थींदी। मुखालिफ जमायतुनि जे अॻवाननि जो इजलास अॼु 2 वॻे जाती अमरा लाहौर में तलब। ज़रियनि मूजिबि इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान, अख्तर मिंगल, शाहबेस नूरानी ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। इजलास में लॉन्ग मार्च जी तारीख़ जो फ़ैसिलो कयो वेंदो। चार्टर ऑफ पाकिस्तान जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास दौरान मुस्तक़बिल जे फ़ैसिलाइदनि क़दमनि ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो वेंदो। मरियम नवाज़ जाती अमरा में मेज़बानी कंदी। मुल्क में सियासी सूरत हाल ऐं लाहौर जलसे बाबति वज़ीर आज़म इमरान खान पार्टी अॻवाननि जो इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुखालिफ धुर ख़िलाफ़ हिकमत अमली तय कई वेंदी। मलीर जी अदालत ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग पेशी ते आयल ख़ुशदिल मारिजी वियो। पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। हिकु फ़रार थियण में कामयाब। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। पनो आकिल भरिसां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। एसएसपी सखर मौजूदु बशीराबाद लिंक रोड ते ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसंदे फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में हिकु ॾोहारी मारिजी वियो। 3 ॼणा फ़रार थी विया। दादू जी अदालत में गोरहारी हिरणी वारे केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान अदालतुनि जवाबदारनि सत्तार हातार सिकंदर शीनू ऐं मुस्तफ़ा चांडियो जी 30,000 रुपए में ज़मानत मंज़ूर करे वरिती। नूरियाबाद वेझो थाणे बुला खान लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर में टक्कर। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। जामशोरो में थर्मल पावर हाउस के खांगाइण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पावर हाउस खे खसारो ॾियणु आहे। मुलाज़िमनि खे सरप्लस कयो पियो वञे। वफ़ाक़ खसारो ॾियणु आहे। थर्मल पावर हाउस खे बंदि करणु चाहे थो।
नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। अख़बारनि जो चवणु आहे त बिना जवाज़ गैस जी लोड शेडिंग करे परेशान कयो पियो वञे। रद पचाव वारे टाइम ते गैस जो प्रेशर घटि हूंदो आहे। हथरादू गैस जी लोड शेडिंग ते मुंहिंजो ॾेई गिणती ख़त्म कई वञे। बेकरारी सी बेकरारी है, वसल है, बेकरारी है जो गुजारी न जा सकी हमसे, हमने वो जिंदगी गुजारी है। लग गई आग उस इमारत में, क्या कहने, वो जो तामीर होने वाली थी, वो खला है कि सोचता हूँ मैं उससे क्या गुफ्तगू हो खलवत में। क्या कहने। नारे वारे शाइर लेखक जॉन एलियासी अॼु 83 साल गिरा मल्हाई थी वञे।